अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह नवैतो सुन्नतल एतिकाफ़। फरमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम आहे जेको मूं ते जुमे जे ॾींहुं दुरूद शरीफ़ पढ़ंदो क़यामत जे ॾींहुं आउं उन जी शफ़ाअत कंदुसि। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम। हिकु भेरे अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम पंहिंजे ॿिन्ही शहज़ादनि हज़रत सैयदना इमाम हसन ऐं हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा सां गॾु काबे जे हरम में मौजूदु हुया त ॾिठाऊं उते हिकु शख़्स तमामु घणो रोई रहियो आहे। पाण करमल्लाहु ताला वजहुल करीम हुकुम ॾिनो त इन शख़्स खे मूं वटि आणियो। उन शख़्स जो हिकु पासो जीअं त फ़ालिज वारो हो, तंहिं करे ज़मीन ते रेढ़ियूं पाईंदे हाज़िर थियो। पाण करमल्लाहु ताला वजहुल करीम उन जो अहवाल मालूम फ़रमायो त उन अर्ज़ु कयो, या अमीरुल मोमिनीन, आउं गुनाहनि जे मामले में तमामु घणो बेबाक हुउसि। मुंहिंजा वालिद मुहतरम जेके हिकु नेक ऐं सालेह मुसलमान हुआ, मूंखे बार बार टोकींदा हुआ। हिकु ॾींहुं वालिद साहब जी नसीहत ते मूंखे कावड़ अची वई ऐं मूं उन्हनि ते हथु खयों। मुंहिंजे हथां मार खाइण खां पोइ हरम काबा में आया ऐं मुंहिंजे लाइ बददुआ कयऊं। उन्हनि जी बददुआ जे असर खां यकदमि मुंहिंजे हिकु पासे ते फ़ालिज जो हमिलो थियो ऐं आउं ज़मीन ते घिसकी हलणु लॻुसि। उन ग़ैबी सज़ा खां मूंखे वरी इबरत हासिल थी ऐं मूं रोई रोई वालिद साहब खां मुआफ़ी घुरी। उन्हनि शफ़क़त पिदरी खां मजबूर थी मूं ते रहम खाधो ऐं मुआफ़ करे छॾियो। पोइ फरमायो, पुट हल, मूं जिते तुंहिंजे लाइ बददुआ कई हुई उते ई तुंहिंजे लाइ सिहत लाइ दुआ घुरंदुसि। अहिड़ीअ तरह सां असां पीउ पुट ॾाची ते सुवार थी मके शरीफ़ अची रहिया हुआसीं त रस्ते में ओचितो ॾाची टही करे भॼणु लॻी ऐं मुंहिंजो पीउ उन जी पुठ तां किरी ॿिनि टकरियुनि जे विच में लाॾाणो करे वियो। हाणे आउं अकेलो ई काबे जे हरम में हाज़िर थी ॾींहुं राति रोई रोई ख़ुदा ताला खां पंहिंजी तंदुरुस्ती जे लाइ दुआऊं घुरंदो रहंदो आहियां। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम खे उन जो दास्तान इबरत निशान ॿुधी मथस ॾाढो रहम आयो ऐं फरमायाऊं, ए शख़्स, जेकॾहिं वाक़ई अव्हां जा वालिद साहब अव्हां खां राज़ी थी विया हुआ त इत्मीनान रखो, इंशा अल्लाह अज़्ज़ वजल सभु बहितर थी वेंदो। पोइ पाण करमल्लाहु ताला वजहुल करीम जन कुझु रकात नमाज़ पढ़ी उन जे लाइ सिहत जी दुआ कयऊं। पोइ फरमायूं, कुम, यानी उथी बि। इहो ॿुधंदे ई हू बिना कंहिं टेक जे उथी बीही रहियो ऐं हलणु फिरणु लॻो। क्यों न मुश्किल कुशा कहूँ तुमको, तुमने बिगड़ी मेरी बनाई है। तो मिठा मिठा इस्लामी भाइरो, बयानु कयल हिकायत में असांजे लाइ इबरत जा बेशुमार मदनी गुल आहिनि त उन शख़्स खे वालिदैन जी नाफ़रमानी ऐं गुनाहनि ते ॼमी वञण जी कहिड़ी सज़ा मिली। उन जे हिकु पासे ते फ़ालिज जो हमिलो थी वियो ऐं उहो ज़मीन ते रेढ़िजी हलणु लॻो। गॾोगॾु हीअ बि मालूम थियो त वालिदैन जी नाफ़रमानी न करणु घुरिजे, बल्कि उहे शरीयत जे दायरे में रहंदे जेको बि हुकुम ॾियनि फ़ौरन पूरो करणु घुरिजे ऐं उन्हनि जी बददुआ खां बि बचंदो रहणु घुरिजे ऐं हर उन कम खां इज्तिनाब यानी बचणु घुरिजे जंहिंमें वालिदैन जी नाराज़गी हुजे। मज़ीद हिन हिकायत मां हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम जी करामत बि मालूम थी त जॾहिं पाण उन शख़्स जे लाइ बारगाह इलाही में दुआ कई त संदन जी दुआ बारगाह इलाही में फ़ौरन क़बूल थी वई ऐं उहो फ़ालिज वारो शख़्स जेको ज़मीन ते गिलजी हली रहियो हुयो, दुआए अली जी बरकत सां उन वक़्तु सेहतियाब थी करे हलणु फिरणु लॻो। बेसबब बख्शिश हो मेरी ये दुआ फरमाइए, मुस्तफ़ा का वासिता मौला अली मुश्किल कुशा।
मिठा मिठा इस्लाम भाइरो, हज़रत अमीरुल मोमिनीन मौलल मुस्लिमीन सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजुल करीम जे फ़ज़ाइल ऐं कमालात जी छाई ॻाल्हि कजे। संदन जो त शान ई निरालो आहे। पाण साहिब सियादत, मुहिब आख़िरत, महबूब रब्बुल इज़्ज़त, बाब मदीनतुल इल्म ऐं शह सवार मैदान ख़ताबत हुआ। पाण क़ुरान ऐं सुन्नत मां साबित थियण वारनि मसइलनि खे कढण जी भरपूर सलाहियत रखंदा हुआ। इताअत गुज़ारनि जे लाइ ॾीओ ऐं परहेज़गारनि जा दोस्त हुआ। अदल करण वारनि जा इमाम ऐं सभ खां वधीक हिल्म ऐं इल्म वारा हुआ। शेख तरीक़त अमीर सुन्नत बानी दावत इस्लामी हज़रत अल्लामा मौलाना अबू बिलाल मोहम्मद इलियास अत्तार कादिरी रज़वी ज़ियाद अहमद बरकातुहुम आलिया पंहिंजे रिसाले करामात शेर खुदा में संदन जो तारुफ़ कुछ हिन तरह बयान कनि था। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजुल करीम मक्कतुल मुकर्रमा में पैदा थिया। संदन जी अमर सगोरी हज़रत सैयदतुना फ़ातिमा बिनते असद पंहिंजे वालिद जे नाले ते संदन नालो हैदर रखियो। वालिद संदन नालो अली रखियो। हुज़ूर पुरनूर शाफ़ाई यौमुन नुशूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम संदन के असदुल्लाह यानी अल्लाह जो शींह जे लक़ब सां नवाज़ियो। उन के अलावा मुर्तज़ा यानी चूंडियल, कर्रार यानी मुड़ी मुड़ी हमला करण वारो शेर खुदा ऐं मौला मुश्किल कुशार अहमद पाण करमल्लाहु ताला वजुल करीम जा मशहूर लक़ब आहिनि। पाण करमल्लाहु ताला वजुल करीम मक्की मदनी आका मिठे मिठे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिंजे चाचे जा पुट हुआ। चौथों खलीफ़ो जानशीन रसूल ज़ोजे बतूल हज़रत सैयदना अली बिन अबी तालिब करमल्लाहु ताला वजहुल करीम जी कुनियत अबुल हसन ऐं अबू तुराब आहे। उसने लक़ब खाक शहनशाह से पाया जो हैदर कर्रार के मौला है हमारा। पाण करमल्लाहु ताला वजुल करीम शहनशाह अबरार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिंजे चाचे अबू तालिब जा फ़र्ज़ंद अर्जुमंद आहिनि। आमुल फ़ील खां 30 साल पोइ जॾहिं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिंजी उमिरि मुबारक 30 साल हुई, 13 रजबुल मुरज्जब जुम्मे जे ॾींहुं पैदा थिया। मौला मुश्किल कुशा हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम जंहिंजी अमर सगोरी जो नालो हज़रत सैयदतुना फ़ातिमा बिनते असद आहे। पाण करमल्लाहु ताला वजुल करीम 10 सालनि जी उमिरि में ई इस्लाम क़बूल करे वरितो ऐं शहनशाह नबूवत ताजदार रिसालत शाफ़ाए उम्मत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी तरबियत हेठि रहिया ऐं हयाती जे आख़िरी पसाह ताईं पाण करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिंजी मदद फ़तह ऐं दीन इस्लाम जी हिदायत लाइ कोशिश कंदा रहिया। पाण करमल्लाहु ताला वजुल करीम अव्वलीन मुहाजिरीन ऐं अशरा मुबशिरा में हुजण ऐं ॿियनि ख़ासि दर्जात सां मुशरफ़ हुजण जे करे तमामु घणी मुमताज़ हैसियत रखनि था। ग़ज़वा बदर, ग़ज़वा उहद, ग़ज़वा खंदक वग़ैरह तमामु इस्लामी जंगियुनि में वॾी बहादुरी सां शिरकत कई ऐं काफ़िरनि जा वॾा वॾा मशहूर बहादुर पाण करमल्लाहु ताला वजुल करीम जी तलवार ज़ुल्फ़िकार जे ज़बरदस्त वार सां जहन्नम ॾांहुं रवाना थिया। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजी शहादत खां पोइ मुहाजिरनि ऐं अंसारनि सां संदन हथ ते बेअत करे पाण करमल्लाहु ताला वजुल करीम खे अमीरुल मोमिनीन चूंडियो ऐं 4 साल 8 महीना ऐं 9 ॾींहं ताईं खिलाफ़त जे मसनद ते रौनक अफ़रोज़ रहिया। 17 या 19 रमज़ान मुबारक ते हिकु ख़बीस ख़ारिजी जे कातिलाना हमले जे सबबि सख़्त ज़ख़्मी थी पिया ऐं 21 रमज़ान शरीफ़ आचर जी राति शहादत जो जाम नोश फरमायाऊं। संदन जो कद मुबारक न डिघो हो ऐं न वधीक नंढो बल्कि दरमियाने कद वारा हुआ। अखियूं वॾियूं वॾियूं ऐं चहिरो मुबारक इंतिहाई ख़ूबसूरत हो जीअं चोॾहीं जो चंड। हज़रत अली करमल्लाहु ताला वजुल करीम जे ॿिन्ही कुलनि जे दरमियान फ़ासिलो हो। हथनि जूं तिरियूं ऐं कुलनि जूं हॾियूं मज़बूत हुयूं ऐं कंध मुबारक चांदी जी गुगी नुमा हुयो। मथे मुबारक ते वार पेशानी ते न बल्कि पुठियां तरफ़ हुआ ऐं ॾाढ़ी मुबारक घाटी हुई जंहिंजो हर वार बग़ैर ख़िज़ाब जे कारो हो ऐं बाहूं ऐं हथ सख़्त मज़बूत हुया। मिठा मिठा इस्लाम भाइरो, जेकॾहिं असां हज़रत अली करमल्लाहु ताला वजुल करीम जो नंढपिणु ॾिसूं त उहो बि बेनज़ीर ऐं बेमिसाल हो।
पाण करमल्लाहु ताला वजुल करीम नंढपिण खां ई नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी सोहबत में रही करे तरबियत हासिल फरमाईंदा रहा। रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन संदन जी किफ़ालत फरमाई, नंढपिण में ही इस्लाम क़बूल कयो, नंढी उम्र में नेकी जी दावत में अॻिते वधी हिस्सो वरितो ऐं उन राह में अचण वारियूं रुकावटूं संदन तरबियत जो हिस्सो बणियूं। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुबारक बचपन जो एक खूबसूरत गोशो मुलाहिज़ा फरमायो। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हा जी वालदा माजिदा हज़रत सैयदतुना फ़ातिमा बिनत असद रज़ी अल्लाह ताला अन्हा जो बयान है, अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना अली मुर्तज़ा करमल्लाहु ताला वजुल करीम जॾहिं पैदा थिया त पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन संदन जो नालो अली रखियो ऐं पंहिंजो लुआब संदन वात में विधाऊं ऐं पंहिंजी ज़िबान उन्हनि खे चूसण लाइ ॾिनऊं त पाण करमल्लाहु ताला वजुल करीम ज़िबान मुबारक चूसींदे निंड पइजी विया। जॾहिं ॿियो ॾींहुं आयो त असां संदन खे खीर पियारण जे लाइ हिकु दाई खे घुरायो, पर पाण खीर न पीतो। जॾहिं उन ॻाल्हि जी ख़बर रहमत आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे ॾिनी वई त पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन तशरीफ़ आणे पंहिंजी ज़िबान अतहर संदन जे वात में विधी। हज़रत सैयदना अली करमल्लाहु ताला वजुल करीम ज़िबान अक़दस खे चूसण लॻा, चूसींदे वरी निंड सुम्ही पिया।